अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ज़ाहिर ज़िंदगी जो डॉक्टर आहियां। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चॾड़ फैंस। दोस्तो, अॼु मां तकरार ड्रामे जी हिकु दिलचस्प किस्त जे बारे में अव्हां खे रिव्यू ॾियण वारो आहियां। उन खां पहिरियां अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो, जीअं मुंहिंजी ईंदड़ वीडियो अव्हां ताईं बासानी पहुचंदी रहे। छो त मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तमामु मज़ेदार वीडियोज़ हूंदियूं आहिनि। दोस्तो, अव्हां ॾिठो त नवाब खान मीर सां हिकु तमामु वॾो दोखो करे थो। उहो दोखो छो करे थो? उन जे करे त मीर नवाब खान जे हथनि मां निकिरियो पियो वञे ऐं नवाब खान हिकु वॾी प्लानिंग जे तहत मीर ऐं मूसा खां बदिलो वठण जे लाइ राणी जी शादी मीर सां कराई। जॾहिं मीर जी मंगेदी वापसि घुराए हुनजे अॻियां बीहारे थो त पोइ मीर खे वॾो अफ़सोस थिए थो ऐं पंहिंजो कयल ग़लतियुनि जो पछतावो थिए थो त हुन मूसा सां छो फिटायो हुयो। हाणे हिते जेका मीर जी मंगेदी आहे ऐं हाशियो जी भेण हिननि खे थुकारिन थियूं ऐं हू हलियूं वञनि थियूं। उन खां पोइ अॻी जेका किस्त हूंदी उहा तमामु ज़बरदस्त हूंदी, छो त मीर जेको आहे एतिरी इज़त कंदो राणी जी, जो राणी खे चए थो त जेसि ताईं तुंहिंजो पीउ नथो मञे एसि ताईं तूं मुंहिंजे लाइ इहे समय जे ग़ैर आहीं, तूं मुंहिंजी ओसि ताईं घरवारी साबित नथी थी साईं। बहावल ख़ान इहो तस्लीम नथो करे त मां हुनजो ॼवाटो आहियां। होॾां मूसा तैश में आहे ऐं मूसा हाणे जेको करणु वञे पियो, हाणे शींहं जेके आहिनि उहे ॿेले मां निकिरी चुका आहिनि। हाणे हीउ ड्रामो दिलचस्पी वठी रहियो आहे। दोस्त हिन खे तमामु बहितरीनु नमूने ॾिसी रहिया आहिनि। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ाहिर ज़िंदगी खां पोइ हीउ तकरार जेको ड्रामो आहे हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन जी जेका हीअ किस्त आहे इहा तमामु जानदार किस्त हूंदी। हुन में मूसा कुझु बि करे सघे थो। हाणे ॾिसणो इहो आहे मूसा जा हथ नवाब खान जे गिरेबान ताईं कीअं पहुचनि था। होॾों बहावल ख़ान बि हिकु शींहं जीअं गजगोड़ करे हाणे निकिरंदो, छो त बहावल ख़ान जो पुटु मारायो वियो। उन खां पोइ हुनजे धीउ सां दोखो करे मीर सां शादी कराई वई ऐं हाणे मीर जेको आहे उहो बि बदिलो वठण जे लाइ मूसा वारनि जो साथ ॾींदो ऐं हीअ हिकु अहिड़े मोड़ ते सभु दोस्त गॾु थींदा ऐं वरी हिकु थी करे बहावल ख़ान जो तमामु ज़बरदस्त मुक़ाबिलो कंदा ऐं बहावल ख़ान खे जल्द शिकस्त ॾेई हुनखे मारण जी कोशिशि कंदा ऐं हीउ ड्रामो ॾींहों ॾींहुं दिलचस्प थींदो थो वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त हीउ नवाब ख़ान खां कीअं था बदिलो वठनि। इन ते पंहिंजे अली हसन चॾड़ खे ॾींदा इजाज़त ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर कयो, जीअं सभिनी दोस्तनि ताईं पहुचनि।